सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां चोमासे की बरसात जारी। खैरपुर, रोहड़ी, कोटलालू, बांधी, मनहड़ो, दरिया खान मरी और भरपासे के इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार। इंतजामी नाअहलीअ सबब बरसाती पानी रस्तनि ते बीहजी वियो। लाड़काणो, मीरो खान, मदेजी, पखो, गेरेलो, बहराम, कंबर, कच्ची पुल, करोंडी और भरपासे के इलाइक़नि में बरसात बाद मौसम खुशगवार। करोंडी में बरसात दौरान घर की भित किरण के नतीजे में नींगर सलमान हिस्पानी दबिजी फौत। मौसमियात खाते तरफा कराची में अज गजगोड़ से बरसात जा इम्कान। मौसमियात खाते चयो है तो बरसाती सिस्टम कमज़ोर थी वियो है। सिंध में घनी बरसात न पवंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थियल शहरनि के बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान डेप्यूटी अटॉर्नी जनरल आगाही ॾींदे चयो त रिपोर्ट मूजिबि 8,400 शहरनि मां 600 अञा लापता आहिनि। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरी पुलिस भर्ती कई आहे, पोइ उहा कहिड़ो कमु पई करे। इहा हक़ीक़त आहे त केर बि कमु नथो करे। अदालती हुकुम ते अमल न थियो त वज़ीर आज़म पेश थिए। ॿुधणी 9 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। कराची पुलिस सिंध असेंबली अॻियां एहतजाज की कोशिश कंदड़ उस्तादनि ते कड़की पई। सिंध असेंबली ॾांहुं वञण खां रोकण ते उस्तादनि ऐं अहलकारनि में चकरियूं। 10 खां वधीक उस्ताद गिरफ़्तार। पुलिस वाटर कैनन बि तलब करे वरिती। उस्तादनि जो चवणु आहे त साल 2012 में JEST ऐं एलिमेंट्री स्कूल टीचर्स 3 सालनि जे कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कया विया। हुकूमत पको करण बदिरां कॉन्ट्रैक्ट में 2 साल वाध कई। उस्तादनि खे न पको कयो वियो आहे ऐं नई सालियानी इंक्रीमेंट मिली रही आहे। जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज करण ते तशद्दुद कयो वियो। गिरफ़्तार थियल उस्ताद आज़ाद करे मुतालबा फौरी मञण जो मुतालबो। समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोट बाबति तरमीम सुप्रीम कोर्ट में चैलेंज। PTI सरबराह इमरान खान तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन खे धुर बनायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त समुंड पार पाकिस्तानियुनि जे वोट लाइ नादरा तरीक़ेकार जोड़े। समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ इस्तेमालु करण जे लाइ सहूलियत जो हुकुम ॾिनो वञे। इलेक्शन एक्ट में तरमीम कलअदम करार ॾेई नादरा खे फंड्स ॾियण जे लाइ इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾियण जी इस्तदा। कराची वासियुनि लाइ बिजली ॿीहर ₹9.42 महांगी करण जूं तयारियूं। नेपरा तरफ़ां फ्यूल एडजस्टमेंट जे मद में बिजली महांगी करण लाइ के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते ॿुधणी बाद जारी थियल पधिराई में नेपरा चयो आहे त के इलेक्ट्रिक FCA जे मद में ₹11.34 फी यूनिट वाध जी दरख़्वास्त ॾिनी। डेटा जी जांच मूजिबि ₹9.42 फी यूनिट वाध ठहे थी। डेटा जी वधीक जांच बाद तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो वेंदो। SSP खैरपुर की ख़ातिरिन बावजूद रानीपुर जो नींगर आदेश कुमार बाज़ियाब न थियो। वारिसनि तरफ़ां आदेश की बाज़ियाबीअ बाबति हलंदड़ चोबोलनि जी तरदीद। नींगर के वालिद हीरोमल टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि दौरान चयो आहे त DIG सखर ऐं SSP खैरपुर हिकु दफ़ो मुलाक़ात करण बाद को भी राब्तो नाहे कयो। SSP रोज़ानो कूड़ा दिलासा ॾेई वापसि मोटाए छॾे थो। पुलिस रुगो इहो चवे थी त ख़ातिरी रखो पुट मिली वेंदो। जांच में अॻ भराईअ खां बि आगाह नथो कयो वञे। पुट खे जल्द बाज़ियाब कराए बेचैनी ख़त्म कई वञे। सखर पुलिस 9 महीना अगवा थियल फहमीदा लाशारी के बाज़ियाब कराइण में नाकाम। SSP सखर सिंघार मलिक सिंधाई कोर्ट सखर खां नारी की बाज़ियाबी के लिए वधिक मोहलत घुरी वरिती। ॿुधणी दौरान अदालत के आगाही ॾींदे SSP सखर चयो त मीराणी लाशारी ऐं
जाफ़री धुरिन वटि छोकिरी जी ॻोल्हा करे रहिया आहियूं, कार्रवायूं जारी आहिनि। फहमीदा लाशारी जे वाले चयो त धीउ खे फराज़, माशूक ऐं इख़्तियार मीरानी अगवा करायो। जवाबदारनि तरफ़ां उमाणियल चङनि मुड़सनि धीउ एवज़ पैसा ॾियण जी आछ कई, जंहिंखे रद्द करे छॾियो आहे। अदालत DIG सखर खे पेश थी लिखत में जवाब ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। नोटिस जारी। मेहर में टीणे क़त्ल केस जी फरियादी उमेर रुबाब तरफ़ां सखर में आईनो खणी एहतजाज ऐं प्रेस कॉन्फ्रेंस। उमेर रुबाब चयो आहे त वालिद, चाचे ऐं ॾाॾे जे क़त्ल केस खे 5 साल गुज़री विया। अदालतुनि जा चकर काटण बावजूदि इंसाफ़ न मिलियो आहे। मुल्की निज़ाम खे आईनो ॾेखारण जो मक़सदु इहो ॿुधाइणु आहे त हिते इंसाफ़ जो ॿिटो मयार आहे। आईनो ॾिसी ॿुधायो वञे त मुल्क जी कहिड़ी कुंड में इंसाफ़ मिलंदो। असां उते बि वञण लाइ तयारु आहियूं। इंसाफ़ वठणु असांजो बुनियादी हक़ आहे। सरदार केस खे इल्तिवा जो शिकार बणाइणु घुरनि था। अफ़सोस आहे जो 5 साल गुज़रण बावजूदि बयान रिकॉर्ड न कया विया आहिनि। कराची मां निकिरी पसंदि जो परणो कंदड़ नारी दुआ ज़ोहरा जी 15 खां 16 साल उमिरि हुजण जी तस्दीक़। मेडिकल बोर्ड दुआ ज़ोहरा जी उमिरि बाबति रिपोर्ट कराची जी मक़ामी अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त ॾंदनि जी टेस्ट ऐं रेडियोलॉजिकल मुआइने मूजिबि दुआ ज़ोहरा जी उमिरि 15 खां 16 साल आहे। घरू खाते तरफ़ां अदालती हुकुम ते दुआ ज़ोहरा जी उमिरि जो पतो लॻाइण लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो हो।